अस्सलाम वालेकुम, हाउ आर यू? आई होप तव्हां बिल्कुलु ठीकु हूंदा। तव्हां गॾु आहियो टीचर बिस्मा सां सिंधी ॿोली ऐं प्यारी मिठड़ी ॿोलीअ जो हिकिड़ो ॿियो टॉपिक खणी मां तव्हांजे अॻियां आई आहियां। उहो अॼु असां पढ़ंदासीं इस्म जी हालत। इन खां पहिरियां असां इस्म जे मुख़्तलिफ़ टॉपिक ते डिस्कस करे चुका आहियूं। तव्हांजे अॻियां मां उनखे सम्झाए चुकी आहियां। जीअं हुयो जेंडर्स, मुज़क्कर, मोन्स। जेकॾहिं तव्हांखे उन सां रिलेटेड कोई वीडियो खपे तव्हां मुंहिंजे प्लेलिस्ट में वञो, उते तव्हांखे वीडियो मिली वेंदा। जीअं त अॼु पढ़ंदासीं असां इस्म जी हालत। इस्म जूं टोटल घणियूं हालतूं आहिनि, उहे कहिड़ियूं आहिनि, हीअ तव्हांजे अॻियां कुझु मां होमवर्क करे रखियो आहे। हीअ सम्झो त नोट्स आहिनि। जेकॾहिं तव्हां मां कंहिंखे नोट्सनि जी ज़रूरत आहे त तव्हां मूं सां कॉन्टेक्ट करे सघो था, त मां हिन जे नोट्सनि जूं कापियूं तव्हांखे ॾींदमि। हाणे इस्म पंहिंजे टॉपिक ते हलंदासीं। इस्म जी हालत, केज़ ऑफ नाउन। हाणे इंग्लिश ग्रामर में केज़िस ऑफ नाउन असां पढ़ंदा आहियूं। हाणे इस्म जी हालतूं टोटल घणियूं आहिनि? 5 हालतूं आहिनि। ठीकु आहे। हाणे 5 हालतूं आहिनि। उन खां पोइ हिकु हिकु खे वरी असां डिस्कस कंदासीं। हिते तव्हांखे पूरे आसान तरीक़े सां मां सम्झाईंदमि जीअं तव्हांखे सम्झी वञे। हाणे अपकमिंग जेको बि आहे स्क्रीनिंग टेस्ट जो शेड्यूल अची चुको आहे। स्क्रीनिंग टेस्ट थींदी, उन बि सिंधी जो सब्जेक्ट तव्हांखे एड हूंदो ऐं उनखे तव्हांखे कवर करण जे लाइ तव्हांखे मूंसां कनेक्ट रहणो पवंदो, मुंहिंजे चैनल ते रहणो पवंदो। मां इंशाअल्लाह सभु इन सां रिलेटेड ग्रामर, सिंधी ग्रामर जा सभु वीडियो अपलोड कंदमि। उन सां गॾु साइंस थी वई, केमिस्ट्री थी वई ऐं जेके बि सब्जेक्ट इंग्लिश आहे उन सां जेके मूंखे थी सघिया, ऐं मैथ, घणो करे मैथ सां रिलेटेड जेके बि हूंदा उहे मां वीडियो अपलोड कंदमि। तव्हां मूंसां कनेक्ट रहो। पंहिंजे फैमिली फ्रेंड्स खे ॿुधायो, पंहिंजे सर्कुलर में ॿुधायो, तव्हां मुंहिंजे चैनल जी लिंक शेयर कयो जीअं उहे बि इन मां फ़ाइदो हासिलु करे सघनि। ठीकु आहे। इस्म जी हालत असांजो टॉपिक आहे अॼु असांजो इस्म जी हालत। हाणे इस्म जूं कुल घणियूं आहिनि? 5 हालतूं आहिनि। हिकु आहे हालत फ़ाइली, सब्जेक्टिव केस। ॿी आहे हालत मफ़ऊली, ऑब्जेक्टिव केस। टीं आहे हालत इज़ाफ़त, पॉसेसिव केस। हालत जरी, इनडायरेक्ट, ऑब्जेक्टिव केस। हालत निदा, सब्जेक्टिव केस। हाणे ही टोटल 5 हालतूं आहिनि जंहिंखे हिकु हिकु करे असां डिस्कस कंदासीं। उन खां असांजी जेका फस्ट आहे उहा सब्जेक्टिव केस, हालत फ़ाइली। हाणे जुमिले में फ़ाइल, हाणे फ़ाइल छा हूंदो आहे? कम जो कंदड़ हूंदो आहे। हाणे कम जो कंदड़ केरु हूंदो? उहो इस्म बि थी सघे थो, उहो ज़मीर बि थी सघे थो। ठीकु आहे। इस्म जे बदिरां छा कमु ईंदो आहे? ज़मीर कमु ईंदो आहे। उहो इस्म बि थी सघे थो, ज़मीर बि थी सघे थो। जी हालत फ़ाइली थींदी आहे। हाणे जुमिले में फ़ैल माना जेको कम जो कंदड़ हूंदो उनजी छा हूंदी? हालत फ़ाइली हूंदी। हाणे मिसाल ॾेई मां तव्हांखे सम्झाईंदमि जीअं तव्हांखे आसानीअ सां ॻाल्हि सम्झ में अची वञे। हाणे छा आहे? फ़ाइल, कम जो कंदड़। हाणे फ़ाइल केरु आहे? उहो कम जो कंदड़ आहे, जेको कमु करे थो। हाणे उहो केरु आहे? इस्म बि थी सघे थो ऐं ज़मीर बि थी सघे थो। जुमिले में उहो इस्म हुजे या ज़मीर हुजे। मिसाल था वठूं त महिनती शागिर्द ज़रूरु कामयाबु थींदा। महिनती शागिर्द ज़रूरु कामयाबु थींदा। ठीकु आहे। हाणे महिनती शागिर्द आहिनि। हाणे हिन में केरु महिनत करे थो? हाणे इहो सुवाल असां जेको पुछंदासीं फ़इल खे सुञाणण जे लाइ त केरु थो महिनत करे? केरु थो महिनत करे? महिनत करे उहो केरु आहे? शागिर्द। हाणे फ़ाइल खे सुञाणण जे लाइ छा सुवाल कयो वेंदो आहे? केर जो सुवाल कयो वेंदो आहे। जुमिले में फ़इल खे असां सुञाणण जे लाइ छा कंदासीं? केर जो सुवाल कंदासीं। केर थो महिनत करे? उहो केरु आहे? शागिर्द। हाणे हिते शागिर्द छा आहे? इन जी फ़ाइली हालत आहे।
कहिड़ी हालत आहे, हिन जी छा आहे, हिन जी फ़ाइली हालत आहे। हाणे मथियों छा पियो चए, डेफिनेशन छा हुई हालत फ़ाइलीअ जी, सब्जेक्टिव केस जी, त जुमिले में फ़इल कम जो कंदड़ जी हालत फ़इली हूंदी आहे। ऐं मथे जुमिले में कमु केरु थो करे, माना महिनत जो कमु केरु थो करे, शागिर्दु कमु करे थो, इन करे शागिर्दु छा आहे, इन जी फ़इली हालत आहे। हाणे ॿियो मिसाल था असां वठूं, सपोज़ कयो असां वटि आहे हसन अली चांहि पीए थो। हसन अली चांहि पीए थो। केरु थो पीए, हाणे सवाल छा तव्हां कंदव, केरु थो पीए। हाणे शुरूआति में ग्रामर खे सम्झण जे लाइ असांखे ही रूल फॉलो करणा पवंदा आहिनि, ही कानून फॉलो करणा पवंदा आहिनि, इन्हनि ते हलणो पवंदो आहे। तंहिंखां पोइ जॾहिं असां उन ते ज़ब्त आणी था वञूं, उन ते असांजी मास्टर थी वञे त पोइ असांखे इन जी ज़रूरत न पवंदी आहे। उनखे सुञाणण जे लाइ पहिरियों सम्झण जे लाइ तव्हां ही करे सघो था त केरु थो चांहि पीए, उहो थो पीए हसन अली। जवाबु छा मिलियो असांखे, हसन अली। हाणे हसन अली केरु आहे, ही कम जो कंदड़ आहे। केरु आहे, कम जो कंदड़ आहे। ही कम जो कंदड़ आहे, इन करे हिन जी कहिड़ी हालत थी वई, फ़ाइली हालत थी वई, फ़ाइली हालत। ठीकु आहे। हाणे हिन जुमिले में केरु आहे, हसन अली जी कहिड़ी हालत आहे, फ़ाइली हालत आहे। हाणे ही तव्हांखे ॿ मिसाल ॾेई मां सम्झायो त कहिड़े तरीक़े सां असां सम्झी सघंदासीं त फ़ाइली हालत छा हूंदी आहे ऐं कीअं उनखे असां सुञाणे सघूं था। आई होप तव्हांखे बिल्कुलु ॻाल्हि सम्झ में अची वई हूंदी। उन जा कुझु मिसाल आहिनि जंहिंखे तव्हां पाण अहिड़े तरीक़े सां कढी करे सुञाणे सघो था। ही इन जा मिसाल आहिनि। इन खां वधीक ही मिसाल आहिनि, जीअं ॾिसो शफ़ी मोहम्मद मींहुं पियो ॾुहे। हाणे शफ़ी मोहम्मद केरु पियो मींहुं ॾुहे, शफ़ी मोहम्मद। हाणे शफ़ी मोहम्मद छा आहे, हिन में हिन जी फ़ाइली हालत आहे। उन खां पोइ ॿियो आहे फैज़ मोहम्मद हिसाबु लिखे थो। हाणे केरु थो हिसाबु लिखे, फैज़ मोहम्मद। जवाबु छा मिलियो असांखे, फैज़ मोहम्मद हिसाबु लिखे थो। त फैज़ मोहम्मद छा आहे, फैज़ मोहम्मद जी कहिड़ी हालत आहे हिते, इन जी फ़ाइली हालत आहे। उन खां पोइ नेक्स्ट आहे मोहम्मद सिद्दीक़ क़ुर शरीफ़ पढ़े पियो। हाणे मोहम्मद सिद्दीक़ केरु पियो क़ुर शरीफ़ पढ़े, उहो मोहम्मद सिद्दीक़ पियो पढ़े। मोहम्मद सिद्दीक़ जी कहिड़ी हालत आहे हिते, इन जी फ़ाइली हालत आहे। छोकिरा रांदि कनि था। हाणे केरु था रांदि कनि, छोकिरा था रांदि कनि। त छोकिरा केरु थी विया, इन जी कहिड़ी हालत आहे, इन जी फ़ाइली हालत आहे। ही फ़ाइल आहिनि, कम जा कंदड़ आहिनि। छोकिरियूं कपिड़ा सिबनि थियूं। केरु थियूं सिबनि कपिड़ा, ऐं छोकिरियूं छा आहिनि, इहे कम जूं कंदड़ आहिनि, उहे कपिड़ा सिबनि थियूं। इन करे इन जी छा आहे, फ़ाइली हालत आहे। नानी मानी पई खाए। केरु थी मानी खाए, नानी थी मानी खाए। शाबाश। छा नानी केरु आहे, उहा कमु पई करे, खाइण जो छा आहे, कमु पई करे। खाइणु ॻाइणु घुमणु फिरणु इहे सभु छा हूंदा आहिनि, कम हूंदा आहिनि। त नानी मानी खाए पई। नानी छा आहे, इहा कम जी कंदड़ आहे। इन करे इन जी कहिड़ी हालत थी वई, इन जी फ़ाइली हालत थी वई। शाबाश। हाणे आई होप तव्हांखे हिते बिल्कुलु बि ॻाल्हि सम्झ में अची वई हूंदी ऐं मां तव्हांखे बिल्कुलु आसान सिंधीअ में, सवली सिंधीअ में, मिठड़ी ॿोलीअ में तव्हांखे सम्झायो आहे त हालत फ़ाइली सब्जेक्टिव केस खे असां कहिड़े तरीक़े सां जुमिले में सुञाणे सघूं था। जेकॾहिं तव्हांखे मुंहिंजो वीडियो पसंदि आए त मुंहिंजे वीडियो खे लाइक एंड शेयर कयो। वरी मिलूं था ॿिए वीडियो में। टिल देन अल्लाह हाफ़िज़।